प्रोग्राम आहे सिर्फ़ु इन लाइ स्टार्ट कयो आहे त जेको माण्हू आहिनि औरतूं आहिनि उहो मुहताज रहनि हमेशह जे लाइ ऐं जेको आहे ख़ुदि मुख़्तियार न थी सघनि। हू हमेशह हुकूमत जे अॻियां झुकियल रहनि। हुननि जी जेको आहे इन प्रोग्राम जे तहत हुननि खे वोट कंदियूं रहनि। हुननि जे इन प्रोग्राम जे तहत जेको आहे हुननि जे मातहत रहनि ताकी हू अॻियां न वधनि। अगरि हिननि इन प्रोग्राम जे बजाए बग़ैर जेको फैक्ट्रीज़ आहिनि या को इदारा आहिनि या को हुनर जा जेको आहिनि कारोबारी औरतुनि खे इलाही ॿारहाड़ियुनि जी औरतुनि खे कारोबार इलाही ईंदो आहे। सिंध में सभ खां वधीक जेको आहिनि सिंध जूं औरतूं हू हुनरमंद आहिनि। अगरि हुननि लाइ अहिड़ा को इदारा क़ाइमु कया वञनि जंहिंमें हू पंहिंजे हुनर ॾेखारे सघनि, पंहिंजो जेको आहे हुनर अॻियां ॿियनि मुल्कनि में बि जेको आहे रसाई थी सघे। जी सिंध जो जेको भर्त आहे कढ़ाई आहे जेको आहे ॿाहिरि मुल्कनि में इलाही सराहियो वेंदो आहे। अहिड़े तरह अगरि फैक्ट्रीज़ वग़ैरह खोलियूं वञनि थियूं त औरतूं जेको आहे ख़ुदि मुख़्तियार थी पंहिंजो जेको आहे नाणो कमाए जेको पंहिंजे ॿारनि खे हलाल कमाई खाराए सघंदियूं। केतिरियूं ई औरतूं सुबुह जो 5 बजे खां बैंकनि जे ॿाहिरि बीठियूं हूंदियूं आहिनि ऐं शाम जा 5 थी वेंदा आहिनि हू उते ई बीठियूं हूंदियूं आहिनि। लाइनूं वॾियूं हूंदियूं आहिनि। कई उन में जेको आहे पोड़ियूं औरतूं हूंदियूं आहिनि पंहिंजे ॿारनि सां गॾु हूंदियूं आहिनि। को त प्रेगनेंट बि हूंदियूं आहिनि। काफ़ी दफ़ा ईअं थियो आहे त हुननि जा जेको आहे हमल जेको आहिनि हू ज़ाया थी चुका आहिनि। हिन प्रोग्राम जे करे इलाही नुक़सानात थियनि पिया, जानी बि माली बि। इन करे त हुकूमत खे इहो प्रोग्राम बंदि करे को सुठियूं फैक्ट्रीज़ लॻाइणु खपनि, को कारोबार स्टार्ट करणु खपनि जंहिंमें सिंध जा माण्हू न कि धारिया अची उते कमु कनि बल्कि सिंध जा माण्हू, सिंध जूं औरतूं, सिंध जूं भेनरूं जेको आहिनि हू उते कमु कनि ऐं पंहिंजो इज़त जो नाणो कमाइनि। अगरि हिननि जी रसाई हिननि खे करणी आहे त ही प्रॉपर वे में करे था सघनि। जीअं असांजे दरनि ते अची बिल असांखे मिलनि था, असांजे दरनि ते अची गैस जा बिल, इलेक्ट्रिसिटी जा बिल मिलनि था, ईअं ई हिननि खे वेरीफाई करे मुस्तहिक माण्हुनि खे उहो रसाए सघनि था। अगरि उन में ही करप्शन न करणु चाहिनि, इहो रसाई इहो इन करे ईअं न पिया कनि त उन में करप्शन कोन थी सघंदी। हीउ जेको ज़रियो आहे मोकिलण जो हिन में टोटली करप्शन आहे। टोटली हर को पंहिंजो हिसो खणे आख़िर में जेको बचनि था 4000, 5000, 7000 उहो उन्हनि औरतुनि ताईं रसंदा। असांजी बदनसीबी इहा आहे जो असांजी नियाणियुनि खे रोडनि ते, सेंटरनि ते, जेको आहे मुख़्तलिफ़ दुकाननि ते असांजी नियाणियुनि जी तज़लील थी कई वञे, असांजी नियाणियुनि खे गहलियो थो वञे, असांजी नियाणियुनि खे ते तशदुद थो कयो वञे, उन्हनि सां बदतमीज़ी थी कई वञे, उन्हनि जे पैसनि मां कटौती कई थी वञे। असांखे पेनूं फ़क़ीर बणायो वियो आहे त जीअं तव्हां पिनो, तव्हां रोज़गार न कयो, तव्हां हुनर न सिखो, तव्हां तालीम न पिरायो, तव्हांखे सुठी सिहत न ॾियूं, पर तव्हांखे पिनण जो तरीक़ो ज़रूरु सेखारियो। हाणे रसाई जी ॻाल्हि आहे, रसाई ते अचूं था त तव्हां उन्हनि खे जा बैंक अकाउंट ठाहियो, उन्हनि खे चेक बुक ॾियो, पंहिंजे वञी बैंकनि मां वञी पैसा कढाइनि। तव्हांजी ज़रूरत ई न आहे, तव्हांजी डिवाइस होल्डरनि जी ज़रूरत ई न आहे, तव्हांजी माफ़ियानि जी असांखे ज़रूरत न आहे। तव्हां वञी उन्हनि नियाणियुनि खे जेको आहे उन्हनि जे अकाउंटनि में बैंकनि में अकाउंट खोलियो, तव्हां उन्हनि खे चेक बुक ॾियो, तव्हां उन्हनि खे ATM कार्ड ॾियो त उहो पंहिंजे जेको आहे ATM मां वञी जेको आहे पैसा कढनि। तरीक़ो त तव्हां ॾे इहो ई आहे। जॾहिं खां ई बेनज़ीर इनकम सपोर्ट जो जेको आहे प्रोग्राम शुरू कयो वियो आहे तॾहिं खां इन मामलनि ते सियासत थी हले। असांखे ॻाल्हि ई इहा थी कई वञे, असांखे तानो ई सिंधियुनि खे इहो थो पीपल्स पार्टी हणे त बाबा असां तव्हांखे जेको आहे एतिरनि सिंध जे माण्हुनि खे जेको आहे असां ई बेनज़ीर इनकम सपोर्ट मां जेको आहे असां तव्हांखे पैसा था ॾियूं। अड़े पैसा तव्हां असांखे 4 महीननि में, 3 महीननि में कहिड़ा पैसा था ॾियो? असांखे 12,000 रुपया ॾियो। उनजे लाइ असांजी नियाणियुनि खे, असांजी अमड़ियुनि खे, असांजी भेणुनि खे, असांजे अदियुनि खे तव्हां तज़लील उन्हनि जी केॾी था कयो, तव्हां उन्हनि सां बदतमीज़ी केॾी था कयो, तव्हां उन्हनि सां जेको आहे नाहिली तव्हां पंहिंजी उन्हनि सां केतिरी था ॾेखारियो। तव्हां उहो त सोचो। 70 अरब बेनज़ीर इनकम सपोर्ट में जेको आहे इन ते ख़र्च कया वेंदा आहिनि। तव्हां उन्हनि 70 अरबनि में तव्हां ॾे 29 खां 30 ज़िला आहिनि सिंध में, तव्हां उन्हनि 29 ज़िलनि में हर महीने तव्हां जेको आहे हिकिड़ो कारखानो, हिकिड़ी फैक्ट्री या को अहिड़ो हुनरमंद इदारो तव्हां क़ाइमु कयो। उन में तव्हां उन्हनि औरतुनि खे जेके मुस्तहिक हुजनि तव्हां उन्हनि खे उन्हनि इदारनि में विहारियो, उन्हनि खे जेको आहे हुनर सेखारियो ऐं पोइ तव्हां उन में जेको आहे अॻिते वधो। पोइ तव्हां उनखे सेल एक्सपोर्ट कयो, तव्हां आउट ऑफ कंट्री। तव्हां बंगाल जूं औरतूं ॾिसो, गारमेंट्स में दुनिया जे टॉप लेवल ते उन्हनि जो जेको आहे रोज़गार आहे। उन्हनि जूं औरतूं, उन्हनि जी जेको आहे भेनरूं, उन्हनि जूं माइरूं पिनण लाइ तयारु न आहिनि। उहे पंहिंजे हुनर सां वर्ल्ड सॼी दुनिया में उन्हनि जी इज़त आहे, एतिराम आहे। त छाजे करे आहे? सिर्फ़ु इन हुनर जे करे आहे। हू जेको आहे गारमेंट्स जो वॾे मां वॾो जेको एक्सपोर्टर आहे उहो बांग्लादेश आहे। उनजी ज़िम्मेवार केरु आहे? उनजो क्रेडिट कंहिं ॾे थो वञे?
बंगाल जी औरत ॾिठो वञे, बंगाल जी न्याणी ॾिठो वञे। हीअ डिवाइस होल्डर ॿियनि खे कमाए था ॾियनि, जंहिंमें BISP आहे, जंहिंमें पुलिस आहे, जंहिंमें सहाफ़ी आहिनि, जंहिंमें जेको आहे समाजी माण्हू आहिनि, सियासी माण्हू आहिनि, उन में जेको आहे अलाह तव्हांजो भलो करे FI आहे, ॿिया समूरा इदारा आहिनि। फी हिकिड़े कार्ड ते जेको आहे डिवाइस होल्डर 1500 रुपया कटौती थो करे, जंहिंमां हुनखे सिर्फ़ु 300 खां 400 रुपया था बचनि। तव्हां उन डिवाइस होल्डरनि खां पुछात कयो, तव्हां उन्हनि सां ॻाल्हायो त सही, त तव्हां जेको आहे 1500 रुपया कटौती था कयो, उहे पैसा वञनि केॾा था? उन में लाज़मी आहे पुलिस बि खणे थी, हदियो SHO बि खणे थो, FI बि खणे थी, ॿिया इदारा बि खणनि था, करोड़नि जी इन ॻाल्हि ते सियासत थी थिए। उन खां पोइ BISP आहे, फ्रेंचाइज़ आहे। फ्रेंचाइज़ जेको आहे दानियल ख़ानज़ादो हींअर तव्हांजे साम्हूं गिरफ़्तार थियो आहे टंडो लयार में, करोड़नि रुपयनि जी उन करप्शन कई आहे। उन खां पोइ हेठियां जेके डिवाइस होल्डर आहिनि, जंहिंमें आहे मुज़फ़र मुल्ला आहे, वकास पोली आहे, उहो करोड़नि जी जेको आहे हर महीने हर क़िस्त में करप्शन था कनि। उनजो ज़िम्मेवारु केरु आहे? तव्हां सिंध जे माण्हुनि खे बुख ॾिनी आहे, बदहाली ॾिनी आहे, बदमनी ॾिनी आहे, सिंध खे बाहि में धिके छॾियो अथव, त सिंधी कॾहिं निकिरे ई न। असां त दुनिया खे ॾींदड़ आहियूं, पर असांजी जेको आहे बदनसीबी इहा आहे त असां हाणे पिनूं पिया, असांखे पेनू बणायो वियो आहे। हिन धरती जो हथु सिंधी माण्हू जो हथु असां तारीख़ ॾिठो आहे, सदाईं मथे आहे, ॿियनि खे ॾिनो आहे। पर ही बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सां पोइ बदनसीबी जी ॻाल्हि आहे। सिंध जा माण्हू ख़ासि तौर ते लेडीस जेके नियाणियूं आहिनि, हू असां ॾिसूं पिया दर बदर थियनि पई, लाइनूं लॻी पई आहिनि गर्मी मां काड़े जे अंदरि। बेनज़ीर इनकम सपोर्ट जे नाले ते वरी करप्शन चंद माण्हू करे करोड़ों अरबों रुपया ठाहे छॾिया आहिनि। इन सां तव्हां ॾिसो 17-18 साल थियो, फ़ाइदो त कोन थियो। तव्हां मूंखे ॾेखारियो रिकार्ड जी ॻाल्हि कयां त 18 साल पहिरीं जेका गुरबत जी शरह हुई सूबे सिंध जे अंदरि, और अॼु 2026 जे अंदरि गुरबत जी शरह वधी आहे। मक़सदु हिन जो इहो आहे कि हिन प्रोग्राम सां माण्हू फ़ाइदो न वठी सघिया। त असांजी ही अरबाब इख़्तियारनि सां इहो रिक्वेस्ट आहे, हुनरमंद इदारा क़ाइमु करणु खपनि। जीअं तव्हां ॾिसो, ऐं मिसाल ॾियां टंडोलियार में हिकिड़ो इदारो थियो, राष्ट्रवाद मुख़्तलिफ़ इदारनि, हज़ारों माण्हुनि खे रोज़गार आहे और हज़ारों माण्हुनि जो घर हले पियो। हर डिस्ट्रिक्ट जे अंदरि गवर्नमेंट जेका ही अरबों रुपए जी बचत अचे पई बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम, अगरि हर डिस्ट्रिक्ट ते उन पैसे जो को हुनर फाउंडेशन को ठाहे छॾे, को ॿारनि जे लाइ एजुकेशन करे छॾे, तो हुन सां सम्झां थो कि मुल्क बि तरक़ी कंदो, गुरबत जी शरह बि घटि हूंदी। और अगरि तव्हां हिकिड़ो माण्हू, तव्हां हिकिड़ो ॿार अगरि कंहिंजो पढ़ी थो वञे थो, हू मुस्तक़बिल जे अंदरि हिकिड़े घर जो सॼे ख़ानदान जो कफ़ील थींदो। सैकड़ो सालनि जी तारीख़ कॾहिं सिंध जी नियाणियूं, सिंध जी माउ भेणो कॾहिं लाइन मां पिननि लाइ कोन लॻी आहे। हीअ त पिननि जो तरीक़ो आहे, और हीअ न असांजो मज़हब इजाज़त ॾे, न असांजो मुआशरो इजाज़त ॾे। तो असांजी वरी बि रिक्वेस्ट आहे, ख़ुदा हिन पैसे जो सही इस्तेमालु खणी अचे।